नाज़िन करमपुर में 20 ॾींहं अॻु ॻोठ मार्ग बिजाराणी मां अगवा थी वियल नौजवान अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे माण्हुनि ठुल्ह कंदकोट रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आहियो। उन हवाले सां ॾिसो था हुसैन बख्श चोलियाणी जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन वक्त असीं मौजूद आहियूं ठुल्ह कंदकोट इंडस हाईवे ते, जिते 20 ॾींहं अॻु करमपुर वेझो ठुल्ह बी सेक्शन थाणे जी हद मां मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी खे हथियारबंद अगवा करे विया ऐं उन्हनि जे वारसनि पारां अॼु रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाज कयो आहे। अचो त उन जे वारसनि खां पुछा कि उन जो वधीक छा चवणु आहे। गुज़िरियल 20 ॾींहंनि खां ही नौजवान असांजो अगवा थियल आहे, पर पुलिस रुगो आसरनि में आहे। असांजो मुतालबो आहे ऐं असां सिंध हुकूमत खां बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे पंहिंजे बंगलनि आयाशियुनि में पूरा आहिनि। हिन वक़्त ताईं असांजे बिजाराणी भाउ खे बाज़ियाब न करायो आहे। मुसलसल 20 ॾींहंनि खां वठी वारिस ऐं बिरादरी सरापा एहतिजाज करण आहे, पर सिंध पुलिस जेकाबाद पुलिस ॾोहारियुनि सां बिट बणियल आहे। असीं DIG लाड़काणो IG सिंध खां मुतालबो करूं था, ख़ुदा असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे। सुभाणे होश जा नाखून वठो ऐं असांजे नौजवान खे बाज़ियाब करायो। असां कुछ ॾींहं अॻु में धरणो आयोसीं। SSP साहब असां वाइदो कयो त 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हांजो मुग़वी बाज़ियाब थींदो। अॼु असांजे मुग़वी अब्दुल हफ़ीज़ खे 20 ॾींहं थी चुका आहिनि। SP साहब कख बि उणो नाहे कयो। यकीन कयो SP साहब जी कारकर्दगी खां असां 100% न 1000% 1000% मायूस ऐं गैर मुतमैन आहियूं। इन करे असां मुतालबो था कयूं त ख़ुदा राय अमन क़ाइमु कयो। तव्हां हिते बंगलनि में एसियुनि में वेहण लाइ उहो अहिड़ो नुमाइंदो हिते असां वटि न अचे थो पियो ऐं उहो हर माना मक़सदु इहो आहे त असां वेठा हुजूं सिजल ते ताईं, पोइ वेठा हूंदासीं पुरमन माण्हू आहियूं, न असां कंहिंखे धिको ॾिनो आहे न कंहिं कुझु आहे, पर अफ़सोस इहो आहे त हीउ ग़रीब जो ॿारु आहे। गुज़िरिस्ता 20 ॾींहंनि खां अगवा थियल आहे ऐं हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघो आहे। पोइ असांजो हीउ जेको आहे धरणो आहे, पुरअमन धरणो आहे। असां इंतिज़ामिया खां बि मुतालबो कयूं था त असांजो जेको नौजवान अगवा थियल आहे उनखे बाज़ियाब करायो। ऐं कल्ह शाम SSP साहब में हिकु ॿिए SHO साहब खे टास्क ॾिनो आहे, रफ़ी खेड़े खे। असीं हुन मां पुरमीद आहियूं, जेके वारिस आहियूं बिल्कुलु मुकमिल पुरमीद आहियूं त असां लाइ उहो एफर्ट्स वठंदो, असांजी मुग़वी बाज़ियाब कराईंदो। ऐं DIG साहब खां बि इहा असांजो मुतालबो आहे त असां जेको 20 ॾींहं गुज़री आहिनि, असांजे सब्र खे जेको आहे नाकामी न सम्झो, कमज़ोरी न सम्झो, असांजे मुग़वी खे फौरी बाज़ियाब करायो।